नाज़रीन, हैदराबाद में यूथ एंड अफेयर खाते पारां सेमिनार कोठाया वियो। रिपोर्ट कर रहा है साकिब कुबर। यूथ एंड स्पोर्ट्स अफेयर डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध के तरफां हैदराबाद के मकामी होटल में समाजी कमन के उजागर करने के उनवान हेठ सेमिनार मुनक़िद किया वियो। तकरीब ख़ास जा मेहमान MQM MPA राशिद चिलजी, असिस्टेंट कमिश्नर बेराड़ी सुरहान, एजाज अबड़ो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर लाला जाफर, जुनेद डाहिरी समेत सियासी समाजी और सहाफ़िन समेत नौजवानों भी वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते तकरीब में शरीक थियण जो चवण हो त ज़रूरत इहा आहे असांजे वटि यूथ जी जेका न उहा पॉपुलेशन यंग पॉपुलेशन असांजे मुल्क में 50 to 60% है ऐं उनखे इन्वॉल्व करण कम्युनिटी डेवलपमेंट में इलाही ज़रूरी है, छो जो गवर्नमेंट वटि रिसोर्सिस इलाही लिमिटेड आहिनि ऐं ज़रूरी आहे त गवर्नमेंट सां गॾु मिली करे अगरि इहा यूथ पंहिंजी पार्टिसिपेट कंदी त असां वधीक सुठा रिजल्ट्स ॾेई सघूं। इस तरह के इवेंट होने चाहिए, जिस तरह ऐसे इवेंट्स होंगे लड़कियों के लिए, स्पोर्ट्स स्टूडेंट्स के लिए या लड़कों के लिए, यूथ के लिए ख़ास तौर पे, तो उन्हें पता लगेगा कि हम अपनी सर्विसेज कहाँ प्रोवाइड कर सकते हैं, कितनी हम कितने इम्पॉर्टेंट है इस चीज़ के लिए कि हम अपनी सर्विसेज अगर प्रोवाइड करेंगे तो कितने लोगों की हेल्प हो सकती है, कितने लोगों की मदद हो जाएगी, कितने लोगों के लिए आसानियाँ होंगी। एंड तो मेरे ख्याल से इस तरह के इवेंट्स बहुत होने चाहिए। अॼु जो इवेंट है यूथ एंड स्पोर्ट्स डिपार्टमेंट तरफां रखियो वियो आहे ऐं हिन जो टॉपिक है तो सियासी समाजी सरगर्मियुनि में नौजवाननि जी शमूलियत ऐं ही जो फुली गवर्नमेंट के तरफां फंडेड आहे ऐं हिन में तव्हां ॾिसंदो हूंदो त नौजवान छोकिरियूं छोकिरा जाम सारा मौजूद आहिनि ऐं इंशाल्लाह असांजी कोशिशि इहा आहे त वधीक खां वधि जेके नौजवान शामिल थियनि हिन में ऐं अहिड़ा असीं प्रोग्राम कराईंदा रहंदासूं ग्रास रूट लेवल ताईं। हिन में मुख़्तलिफ़ एरियानि मां असां मुख़्तलिफ़ माण्हू सॼा आहिनि। अहिड़नि प्रोग्राम जो मक़सदु इहो हूंदो आहे त ॿारनि खे कम्युनिटी बेस्ड सर्विस ऐं वॉलंटियरिज़म जी तरफ़ राग़िब करणु, छाकाणि त अॼु जो ॿार जेको आहे उन्हनि जी तरजीहात बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। उन्हनि जी तरजीहात में किथे बि कम्युनिटी बेस्ड सर्विस तव्हांखे न मिलंदियूं। अॼु जो ॿार जेको आहे उहो पंहिंजी ज़ात खां हटी सोचणु चाहे नथो, जंहिं करे असांखे इन तरह प्रोग्राम करणु खपनि। जॾहिं त तकरीब जे आख़िर में महिमाननि ऐं सहाफ़िन के एज़ाज़ी एवार्ड ॾिना विया ऐं समाजी कमनि में हिसो वठंदड़ नौजवाननि खे सर्टिफिकेट भी पिणु ॾिना विया। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थींदा रहनि त जीअं समाजी कमनि खे उजागर कंदड़ नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई थी सघे। कैमरामैन यासिर कोराई सां गॾु साकिब कुबर, आवाज़ TV न्यूज़, हैदराबाद।